अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा। सबको पहले एक नज़र अहम खबरों ते। अमेरिका जो नायब सदर जेडी वेंस एक आला सतही वफ़द सां गॾु ईरान सां ॻाल्हियुनि में शिरकत लाइ पाकिस्तान ॾांहुं रवानो थी वियो आहे। अमरीकी रियासत मेरीलैंड जे एयरपोर्ट तां रवानगीअ खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे जेडी वेंस चयो आहे त जेकॾहिं ईरान नेक नियतीअ सां ॻाल्हियुनि ते राज़ी आहे त असीं बि खुलियल दिलि सां अॻियां वधण लाइ तयारु आहियूं। सदर ट्रंप जे ॾिनल गाइडलाइन तहत ई ॻाल्हियुनि में हिसो वठण वञा पियो। उमीद त ॻाल्हियूं सुठे माहौल में थींदियूं ऐं मुसबित रहंदियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ईरान ऐं अमेरिका विच में जंगबंदीअ खे भलीकार करियूं था। जंगबंदीअ सां मुस्तक़िल अमन अमान जे राह हमवार थींदी। अल जज़ीरा टीवीअ खे ॾिनल इंटरव्यू में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो हो त अमेरिका ऐं ईरान विच में 2 हफ़्तनि जी जंगबंदी मुमकिन बणाइण लाइ सिफ़ारती काविशूं तारीफ़ जोॻियूं आहिनि।